अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु मां आहियां गोहर गांगरो। नाज़रीन, कश्मीर में इलेक्शन जी कैंपेन जारी आहे, जेतोणीकि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इलेक्शन कैंपेन छॾे अमेरिका पहुतो आहे ऐं चयो इहो पियो वञे त उन जी जॻह ते आसिफ़ा भुट्टो ज़रदारी इलेक्शन कैंपेन हलाईंदी। ॾिसजे त हाणे आसिफ़ा भुट्टो ज़रदारी उहो जेको मोमेंटम बिलावल साहब छॾे वियो उनखे केतिरो अॻिते वधाए थी, जॾहिं त ॾिठो इहो वियो आहे त जेका हिन जी इलेक्शन आहे इन इलेक्शन में जेका अपोज़िशन हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी करे पई, उन में चयो इहो पियो वञे त अपोज़िशन जेकॾहिं पाण में ई विढ़ंदी त पोइ हुकूमत खे अपोज़िशन काउंटर न करे सघंदी, उन जा नतीजा हुकूमत जे हक़ में वञी सघनि था। जॾहिं त जेको लाॻापियल वज़ीर आहे कश्मीर जो अमीन गंडापुर साहब, उन जी वीडियो स्कैंडल बि साम्हूं आई आहे, इलेक्शन कमीशन नोटिस बि वरितो आहे, उन जे लाइ कार्रवाई बि थिए पई। उन जे बावजूद बि गंडापुर साहब जेको अपोज़िशन जे ख़िलाफ़ु ज़बान इस्तेमालु कई आहे इन ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे। इहे मिड़ई मामला आहिनि, अॼु उन ते असां डिस्कस कंदासूं। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे साजिद हुसैन तूरी साहब, जेको MN आहे क़ौमी असैम्बली में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, KP के सां संदसि तालुक़ु आहे ऐं KP में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नायब सदर आहे। अस्सलाम वालेकुम तूरी साहब। तूरी साहब, ये बताएं कि कश्मीर के इलेक्शन का सीज़न है, बड़े बड़े जलसे हो रहे हैं, बिलावल साहब भी वहाँ पे पहुँचा, अभी तो गए हैं अमेरिका, तो इस जलसे में बिलावल के बाद आसिफ़ा का सुना था तो वो आके रिप्लेस के लेंगी। आप क्या समझते हैं कि आसिफ़ा वो मोमेंटम को बढ़ा सकेंगी जो बिलावल साहब जहाँ पे? हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया। मेन चीज़ ये है कि कश्मीर में जिस तरह बिलावल भुट्टो ने एंट्री की है और वहाँ पे आप ख़ुद मतलब देख रहे हैं कि वहाँ पे लोगों ने काफ़ी वेलकम कहा है और बीच में जो है ना उनका विज़िट आ गया, तो अभी जो आसिफ़ा भुट्टो जो है ना उसको भी उसी तरह मतलब लोग वही सपोर्ट दे रहे हैं जिस तरह बिलावल भुट्टो को मिल रहा था। तो इंशाल्लाह अभी मतलब है कि ईद के बाद बिलावल साहब पहुँच जाएंगे दोबारा, तो अपनी पोजीशन पे आ जाएंगे। तो माशाल्लाह वहाँ पे पीपल्स पार्टी का काफ़ी ज़ोर है और वहाँ पे हमारे कैंडिडेट ऑलरेडी खड़े हैं, दोबारा अपनी कैंपेन का इंशाल्लाह आगाज़ करेंगे। अच्छा, ये बताएं कि अभी कश्मीर में देखा ये जा रहा है कि अपोजिशन हुकूमत को काउंटर करने के बजाय, हुकूमत का वाइट पेपर जानने के बजाय आपस में बयानबाजी कर रहे हैं। बिलावल साहब नून लीग को तनकीद कर रहे हैं, नून लीग के रहनुमा पीपल्स पार्टी पे तनकीद कर रहे हैं। अब क्या समझते हैं, नेक शगुन है, इससे मकसद हासिल हो सकता है बजाय कि अपोजिशन यकजा हो के गवर्नमेंट को काउंटर करे? इस तरह ना कि गवर्नमेंट का तो आप ख़ुद देख रहे हैं, उनका तो रोल मतलब पहले से इसी तरह है जिस तरह अपोजिशन वाले हों। और यहाँ पे मतलब कुछ चीज़ ये है कि हमारे जो PDM में जो मतलब कुछ सेटअप आ चुका था, तो उसमें मतलब है कि एक दूसरे का बहुत ख्याल रखा। लेकिन मेन चीज़ ये है ना कि हमारे तो पहले से PPP और नून लीग का जो है ना तकरीबन 90 की दहाई से जो है ना एक दूसरे पे मतलब जितना हो सके, मतलब जिस तरह ज़रदारी साहब के केस बने नून के ज़माने में बने थे, वो पहले वाले 8 साल जेल उन्होंने गुजारा। तो अभी ये ना कि ये तो सियासत में होता रहता है, लेकिन मेन चीज़ है ना जो वहाँ पे हुकूमत का जो रोल है ना वो सही नहीं है। अगर सही फेयर एंड फ्री इलेक्शन हो जाए ना तो ज़ाहिरी बात है इंशाल्लाह हुकूमत को शिकस्त होगी। लेकिन अभी जो हुकूमत ने वहाँ पे जो कुछ शुरू किया, स्टार्ट किया है, यहाँ पे तो इमरान खान बार बार कह रहा है कि हम मतलब कि इलेक्शन में मतलब इस्लाहात ला रहे हैं, मतलब वो इलेक्ट्रिक मशीन ला रहे हैं, उससे मतलब कोई 2 नंबरी नहीं होंगी, वोट चोरी नहीं होंगे। लेकिन कल परसों आपने ख़ुद देखा है कि उनके जो मिनिस्टर है कश्मीर अफेयर्स के अली अमीन गंडापुर, उन्होंने ख़ुद एक बंदे को 5 लाख रुपए रोड बनाने के लिए दी है। और इसके अलावा जो है ना अगर आप इनकी जो डेवलपमेंट फंड्स है ADP के, अगर वो 18 और 19 के देखें तो उसमें इन्होंने 109 अरब रुपए दिए थे। अगर आप 21-22 की बात कर ले, क्योंकि इन्होंने पहले से ये प्लानिंग किया हुआ है कि अभी इन्होंने उनको 141 अरब रुपए दिए, तो ज़ाहिर बात है यही रिश्वत है। और वीडियो भी आई थी ना बिल्कुल अमीन गंडापुर की वीडियो भी आई है, और वीडियो जो है ना वो इलेक्शन कमीशन की जो वहाँ पे जो ऑफिसर है उन्होंने बाकायदा प्राइम मिनिस्टर को भी भेजी है।
ابھی ہم دیکھتے ہیں کہ اس پہ یہ کس طرح ایکشن لیتے ہیں. ابھی تک ایکشن ہوا نہیں. ابھی تک ایکشن نہیں ہوا ہے. تو مین چیز ہے نا کہ جس طرح انہوں نے پلاننگ کیا ہوا ہے اس میں صاف نظر آ رہا ہے کہ وہاں پہ مشکل ہے کہ فری اینڈ فیئر الیکشن ہو. ٹھیک ہے. یہ بتائیں گے سر، گلگت میں بھی جب الیکشن ہوا تھا ہم یہ سمجھ رہے تھے کہ پاکستان پیپلز پارٹی کی وہاں پہ مضبوط ایک پوزیشن ہے. ظاہر ہے بھٹو صاحب کے دور سے پیپلز پارٹی کی وہاں پہ سیاست چلی آ رہی تھی. اس کے بعد نواز لیگ تھی، نواز لیگ کی گورنمنٹ بھی تھی. ظاہر ہے پچھلی گورنمنٹ انہوں نے ڈیولپمنٹ کے کام بھی بہت کروائے تھے. میں بھی ادھر الیکشن کیمپین میں موجود تھا. تو دو پارٹیوں کے نام آ رہے تھے، ایک پیپلز پارٹی دوسرا نون لیگ. لیکن تحریک انصاف کا وہاں پہ ذکر بہت کم تھا، لیکن تحریک انصاف کو وہاں پہ جتوایا گا. کشمیر میں کیا سمجھتے ہیں کہ اپوزیشن یہ الیکشن کمیشن کو باور کرائے گی کہ جو ان کے ووٹ ہیں وہ اسے رزلٹ آئیں؟ اس طرح نا کہ اگر پاس میں آپ دیکھیں جب بھی مطلب کہ وفاق میں جس کی بھی حکومت آ جاتی ہے تو ظاہری بات ہے نارتھن ایریا میں بھی اس کی حکومت آ جاتی ہے اور کشمیر میں بھی، آزاد کشمیر میں بھی. ابھی جو عمران خان خود مطلب ہے کہ انہوں نے کافی کوشش کی، بلکہ بل پاس کیا ہوا ہے کہ فیئر اینڈ فری الیکشن. لیکن ابھی جو پہلے بھی میں نے ذکر کیا، ابھی ان کی جو کرتوت جو نظر آ رہے ہیں نا، اسی نظر نہیں آ رہا ہے کہ وہاں پہ الیکشن فری اینڈ فیئر ہو، کیونکہ انہوں نے باقاعدہ پلاننگ بنائی ہوئی ہے. اب یہ مینڈیٹ چوری کریں گے اور کوشش کریں گے کہ وہاں پہ پی ٹی آئی کی حکومت آ جائے. اگر فری الیکشن ہو جائے وہاں پہ تو ظاہری بات ہے وہاں پہ انشاءاللہ پیپلز پارٹی کی اور نون والی سیٹیں نکال لیں گے. اچھا، نون لیگ نے تو یہ کہا ہے کہ ہم نے اپنے ورکرز کو وہاں پہ جو پولنگ ایجنٹ ہوں گے ہم نے ان کو ٹریننگ دی ہوئے، ان کو سمجھایا ہوگا، اس بار ہم ان کو ووٹ چوری نہیں کرنے دیں گے. پیپلز پارٹی نے بھی اس طرح کی کوئی کوشش کی ہے کہ ووٹ چوری نہ ہو؟ اس طرح ہے نا کہ پیپلز پارٹی نے تو آپ نے 249 میں دیکھ لیا کراچی میں کہ وہاں پہ ہم نے جو جس طرح پلاننگ کی ہوئی تھی نیچی سطح پہ، مطلب ہے کہ پولنگ سٹیشن تک ہم نے اپنے کیبنٹ بنائے ہوئے تھے، اس میں کافی کوشش کی اس پہ. اسی طرح یہاں پہ بھی ہمارے لوگوں نے مطلب کافی کوشش کی ہے اور کوشش کر رہے ہیں. ہم تو مطلب ہے کہ چاہتے ہیں کہ وہاں پہ جس طرح بھی ہونا ووٹ مطلب چوری نہ ہو سکے. لیکن بدقسمتی سے یہ جس امبریلے کے نیچے کام کر رہے ہیں وہ امبریلا تھوڑا پاورفل ہے تو کچھ نہ کچھ ہو جاتا ہے. اچھا ٹھیک ہے. اچھا یہ بتائیں کہ اپوزیشن نے ایک پی ڈی ایم کا اتحاد بنایا تھا اور بہت ہی اس میں مومنٹم آیا، انرجی تھی، لوگ آ رہے تھے. پھر اچانک وہ طاقت اپوزیشن خود اپنے ہاتھوں سے بکھیر کیوں تھی؟ اگر وہ ہوتی تو اگر لوکل گورنمنٹ الیکشن بھی وہ ساتھ لڑتے، اگر ضمنی انتخابات بھی وہ ایڈجسٹمنٹ کر لے تو شاید نتائج مختلف ہوتے. ایون کشمیر میں بھی الیکشن میں اگر اس طرح کا کوئی صورتحال ہوتی. اس طرح ہے نا کہ سب کچھ آپ لوگوں کے سامنے ہے. وہاں پہ تو ہمارے چیئرمین کا پہلے سے یہ سٹینڈ تھا کہ جو بھی فیصلہ ہو ہمارے سی اے سی کمیٹی میں ہوگا. تو مولانا فضل الرحمان جو ہے نا پی ڈی ایم کا پریزیڈنٹ تھا، وہ اس بات پہ زور دے رہا تھا کہ سب سے پہلے ہم استعفی دیں گے. تو ہمارے سی اے سی کمیٹی نے یہ فیصلہ کیا کہ نہیں، ہم پہلے استعفی نہیں دیں گے، سوٹ بھی نہیں کرے گا. تو اس میں ہمارے چیئرمین بلاول بھٹو کا یہ سٹینڈ تھا کہ ہم جو آئین پاکستان یا جو رولز پروسیجر ہے اس کے تحت ہم اپنا سٹیپ لے لیں. اس میں یہ تھا کہ وہ یہی کہہ رہے تھے کہ نو کانفیڈنس آ جائیں، پہلے پنجاب میں آ جائیں پھر قومی اسمبلی میں آ جائیں. تو یہ ایک جمہوری طریقہ ہے. دوسری بات یہ ہے کہ اگر آپ نے خود مطلب ہے کہ نوٹ کیا ہو تو سینٹ کے الیکشن میں مطلب ہے کہ پنجاب میں کیا ہوا، پنجاب میں باقاعدہ نون والوں نے انڈرسٹینڈنگ کے ساتھ، کوارڈینیشن کے ساتھ، بغیر الیکشن کے اپنے بندے نامینیٹ کیے. تو اس میں تو پیپلز پارٹی کو سب کو تحفظات. جب آپ خود مطلب ہے کہ ان کے ساتھ کنسنسس کے ساتھ مطلب چل رہے ہو اور ہمیں کہتے ہو کہ یہ کرو وہ کرو، تو بات جو ہے نا وہ استعفوں پہ اور مطلب ہے کہ جو پروسیجر تھا اس کے مطلب وائلیشن کی وجہ سے مطلب ہے کہ اتحاد ٹوٹ گئی. اچھا چلو
पी डी एम का तो अब नहीं चल सके, ज़ाहिर इंतहाई कदम था, इस्तीफ़ा दे देना, सूट नहीं कर रहा था पीपल्स पार्टी को, लेकिन बाद में कहा गया तो चलो पी डी एम नहीं चल सका तो हम पार्लियामेंट के फोरम पे इकट्ठे हैं, शहबाज शरीफ साहब और बिलावल साहब की मुलाकात भी हुई, उसके बाद भी देखा गया कि जैसे कोई कंसेंसस है ही नहीं। पहले कहा कि डिप्टी स्पीकर हम अदम एतमाद लाएंगे, वो भी विदड्रा हो गया, फिर स्पीकर भी बात आ गई जब इलेक्शन के दौर में शोर शराबा हुआ, तो उसके बाद फिर उस पर भी नहीं हुआ। तो कहा यह जाता है कि गवर्नमेंट यू टर्न लेती है, लेकिन अपोजिशन के दरमियान हमने देखा हमने यू टर्न बहुत आए। सही कह रहे हैं, जब डिप्टी स्पीकर पे नो कॉन्फिडेंस आ गया तो उसमें तो हमारे चेयरमैन का क्लियर मैसेज था कि हम नून वालों का साथ देंगे। जब नून वालों ने एप्लीकेशन वापस ली तो फिर उसमें हम क्या कर सकते थे। उसके अलावा जो है ना, जितनी भी मतलब कि इजलास के दौरान मतलब कि जो रूल्स है, प्रोसीजर है या जो लॉ में है, उसके मतलब हमारे पार्टी जो है ना वो तो कभी मतलब है कि जो अच्छी बेल है उनको सपोर्ट भी करते हैं, जो मतलब है कि हमारे मुल्क के लिए फ्यूचर के लिए अच्छी नहीं उनको उनकी मुखालिफत भी कर रहे हैं। तो उसमें हमारा अपना स्टैंड है। अगर कोई मतलब है कि कभी कभी हम मतलब एक पेज पे भी आ जाते हैं अपोजिशन वाले, तो वाकई आप सही कह रहे हैं, कुछ अरसे से मतलब है कि अपोजिशन एक पेज पे नहीं है। उसका मेन रीज़न ये है कि अगर आपकी मतलब दो बातें मैं मानने के लिए तैयार हूँ तो एक आपको भी मानना पड़ेगा। ऐसे ही होता है। हमारे पार्टी का जो सोच मतलब फ़िक्र है वो मतलब जो आईनी पाकिस्तान कहता है, जो मतलब लॉ में है, उसके बगैर हम इधर उधर हमारे बड़ी नहीं जाते। आइन का खालिक पीपल्स पार्टी है, तो ये बात आपकी दुरुस्त है। लेकिन स्पीकर पे अदम एतमाद का तो माहौल बहुत ही गर्म था, माहौल ऐसा हो गया था, आपको पता है कि बजट पास हुकूमत को करवानी थी और शोर शराबा। तो आप खुद आप मतलब कि खुद मतलब है कि सब कुछ देख रहे हैं, या खुद सोच लें कि बजट पास होने में कोई 38 बंदे जो है ना वो एब्सेंट थे। हमारे तो 2 बंदे एब्सेंट थे, उसमें वो दोनों को कोरोना हुआ था, बाकी हमारे नंबर्स पूरे थे। बाकी जितनी भी नंबर्स थे वो नून वालों के मतलब कम थे। वालों नोटिस ज़रूर लिया, अभी तक कोई फाइंडिंग नहीं, अभी तक कुछ भी नहीं हुआ, सज़ा व जज़ा नहीं हुई। बिल्कुल ठीक है। साजिद हुसैन तूरी साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाजरीन हिते वठूं था मुख्तसर ब्रेक बाद हाज़िर थी। नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन हिन वक्त असांखे जॉइन किया है नुज़रत पठान साहिबा, जेका इमानी है क़ौमी असम्बली में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ऐं तहरीक इंसाफ़ जी अहम अगवान है। अस्सलाम वालेकुम नुज़रत साहिबा। नुज़रत साहिबा, इहो ॿुधायो त कश्मीर जी इलेक्शन इन वक्त हलंदड़ आहे ऐं इलेक्शन कैंपेन हले पई ऐं इलेक्शन भी न थी आहे ऐं नतीजा भी न आया आहिनि। उन खां अॻु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबीअ जी दावा करे रही आहे। उन ई बयानीअ ते अपोजिशन तनक़ीद करे रही आहे त PTI हुकूमत जी कश्मीर में इलेक्शन चोरी करण जो इरादो आहे, जंहिं सबबु नतीजनि खां अॻु ई कामयाबीअ जी बार बार दावा कई थी वञे। तव्हां छा था सम्झो त इहो एतमाद आहे तव्हांजो, या अपोजिशन जी जेका रिज़र्वेशन आहे उन ते छा चवंदव तव्हां? ॾिसो, पॉलिटिकल पार्टीज़ जी हमेशह मैनिफेस्टो में हिकिड़ो रहियो आहे इहो त हू पंहिंजे वर्कर्स खे, पंहिंजे कारकुननि खे एतमाद ॾींदा आहिनि, ऐं उन्हनि खे हौसलो ॾींदा आहिनि। असीं इलेक्शन में वञी इहो त कोन चवंदासीं त असां ख़ुदा न ख़ास्ता कश्मीर जी इलेक्शन हारायूं पिया। यकीनन हर पॉलिटिकल पार्टी जिन जो उते केरु हुजे बि न, उहे बि वञी चवंदा आहिनि त असां खटूं पिया। ठीकु आहे, इहो हिकिड़ो नेचुरल हिकिड़ो नफ़सियाती आहे। छाकाणि जो तहरीक इंसाफ़ हुकूमत में आहे ऐं तहरीक इंसाफ़ जी गिलगित बल्तिस्तान में जेका कामयाबी थी ऐं जेके उते प्रोजेक्ट्स ॾिना विया आहिनि, जेको उते जी माण्हुनि जी तरक़ी जे लाइ जेके कुझु कयो वियो आहे, ज़ाहिर उहे कश्मीरी बि ॾिसी रहिया आहिनि त केतिरनि सालनि खां वठी पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, जॾहिं हू फेडरल में पीपल्स पार्टी हुकूमत में हुई, वरी नून लीग फेडरल में हुकूमत में हुई त कश्मीर आज़ाद कश्मीर में नून लीग जी हुकूमत हुई। पर इन ॿिन्हिनि
हुकूमतनि उते जे माण्हुनि जे लाइ को वेलफेयर जो अहिड़ो कमु कोन कयो, उते जे माण्हुनि खे तरक़ी जे रस्ते ते वठी कोन आया, उते जे माण्हुनि खे जदीद दुनिया सां इंट्रोड्यूस कोन करायो हो। त असीं सम्झूं था त इहा सलाहियत इमरान ख़ान जी गवर्नमेंट में आहे ऐं इमरान ख़ान खे जेकॾहिं कश्मीर जा माण्हू वोट ॾियनि पिया ऐं ॾेई रहिया आहिनि, छो त असीं पॉलिटिकल वर्कर आहियूं न, असांजो दिमाग़ पंहिंजो पाण इन्हनि शयुनि ते खुलियल हूंदो आहे त असीं माहौल ॾिसी फ़ैसिला कंदा आहियूं त माहौल कहिड़ो पियो हले। कश्मीर जा माण्हुनि फ़ैसिलो कयो आहे त हू तहरीक इंसाफ़ जे कैंडिडेट्स खे खटराईंदा। रिज़ल्ट अचे, रिज़ल्ट खां पोइ तव्हां ॾिसंदा त यकीनन पॉज़िटिव हिकिड़ी ख़ुशख़बरी हूंदी। हाणे छाकाणि जो उते ॿ पार्टियूं मुक़ाबले में लथल आहिनि, नून लीग जी हुकूमत आहे हींअर मौजूदा ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत ख़तमु करे नून लीग जी हुकूमत आई। हाणे इन्हनि पार्टियुनि जा पंहिंजा पंहिंजा मुफ़ादात आहिनि, इहे वारियूं वारियूं वठंदी रहियूं आहिनि कश्मीर में जी हुकूमत में, ऐं माण्हुनि खे हिननि जे अफ़ालनि जी ख़बर आहे। उन करे हुननि खे ख़बर आहे त असां ते माण्हुनि जो एतमाद ख़तमु थी वियो आहे। मैदान में मरियम नवाज़ नाहिल क़िस्म जी हिकिड़ी औरत करे पई, जेका चङो थियो तव्हां अॼु जी टॉपिक ते मूंसां ॻाल्हायो बि, त मरियम खे उते मादरे मिलत जी लक़ब ॾियण जी कोशिशि कई वई आहे। उते जलसनि में प्ले कार्ड्स खया विया आहिनि। फ़ातिमा जन्ना हिकिड़ी क़ाबिल एतिराम लीडर रही आहे, काइदे आज़म जी भेण रही आहे, उनखे क़ौम मादरे मिलत जो लक़ब ॾिनो हो ऐं उनजो जेको बाकिरदार हुजणु ऐं उनजो जेको पाकिस्तान ठाहिण में जेको रोल रहियो आहे उहो कंहिंखे के बि फरामोश नथो करे सघे। ऐं हीअ ख़ातून जेका हिकिड़ी बेवकूफ़ क़िस्म जी औरत, हिकिड़ी नाअहल औरत, हिकिड़ी करप्ट औरत ऐं हिकिड़ी सर्टिफाइड चोर मुजरिम ऐं हिकिड़ी फ्रॉडी औरत आहे, जंहिंखे सुप्रीम कोर्ट फ्रॉडी करार ॾेई छॾियो आहे। उहा थी मोहतरमा फ़ातिमा जन्ना जी जुतीअ में पेर विझे त आऊं मादरे मिलत थियां, त आऊं कंडेम कयां थी इन शइ खे। ऐं आईंदा अगरि जेकॾहिं नून लीग जे जलसनि में अहिड़े क़िस्म जा प्ले कार्ड रखिया विया, खयां विया या अहिड़ा नारा हयां विया जेके मोहतरमा फ़ातिमा जन्ना जी इज़त या आबरू खे जेको सो मजरू कनि था, त असीं पोइ जेके आहियूं पाकिस्तान जूं ख़वातीन, पाकिस्तान जूं औरतूं मरियम नवाज़ जे उन तमामु जेके ख्वाब आहिनि उनखे चिकनाचूर कंदासीं त हीअ जेका चोर आहे, फ्रॉडी आहे, करप्शन जी मारियल औरत आहे, उहा कंहिं बि लिहाज़ खां फ़ातिमा जन्ना जो मुक़ाबिलो नथी करे सघे। हाणे हुन वटि त को बयानो आई कोन्हे, इन करे हू जेको आहे सो कश्मीर में वञी अजीब क़िस्म जी स्पीचिस करे थी, अजीब क़िस्म जी सोच ॿुधाए थी। हिकिड़ी घरूली औरत न हूंदी आहे जेका जहिड़ा कर हूंदी आहे, जेका ससु नुंहं खे जहिड़ो कराए ख़ुशि थींदी आहे, इहा इन क़िस्म जी ख़ातून माई आहे जेका माना बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जुती में बि पेर विझण थी चाहे, मोहतरमा फ़ातिमा जन्ना जी जुती में बि पेर विझण थी चाहे, हर उन बहादुर औरत जी जुतीअ में पेर विझण थी चाहे जंहिंखे पाकिस्तान जे अवाम पंहिंजो लीडर करार ॾिनो आहे। ऐं हीअ चाहे थी त आऊं उनजो मुक़ाबिलो कयां। इन करे हू सभु ड्रामा करे पई, फ़ोटो सेशन कराए थी, फ़ोटू खटराए थी, जीअं गिलगित बल्तिस्तान में वञी सियारे में वञी 8-8 लखनि जा कोट पाए ग़रीब माण्हुनि जी वेही ॻाल्हि कंदी हुई, जिन खे इहा ख़बर कोन्हे त बेदा दर्जन मिलंदा आहिनि ऐं पटाटा जेके आहिनि से उहो किलो में मिलंदा आहिनि, जिन खे इहा ख़बर कोन्हे त अगरि लाइट बंदि थी वञे हली त उहो ॿीहर बहाल कीअं थींदी, जिन जे घर में कॾहिं लोड शेडिंग थी कोन्हे, जिन जे घर में कॾहिं हुननि पंहिंजे पैसनि सां का ख़रीदारी कई कोन्हे, हुननि पंहिंजा सालगिरह जा केक बि चोरी जे पैसनि सां वरिता आहिनि, हुननि जे ॿारनि जूं फीसूं बि चोरी जे पैसनि सां थियनि थियूं, हुननि जा जेके कपिड़ा, तन जे जेका कपिड़ा अथनि न गौहर, उहो कपिड़ा बि पाकिस्तानी क़ौम जे पैसनि जा कपिड़ा आहिनि। ही इन क़िस्म जी करप्ट लीडरशिप कश्मीर जे जी इलेक्शन खटण जी सोचे थी त कश्मीर जो अवाम बाशऊर आहे ऐं उहो समझदार आहे, उहो सम्झे थो त असांजी कश्मीर जा मसइला कहिड़ी हुकूमत हल करे सघे थी। उन करे असीं एतमाद सां चवंदा आहियूं त कश्मीर में इंशाअल्लाह पाकिस्तान। ठीकु आहे नुज़र साहिबा, तव्हां मरियम साहिबा जे बिहेव ते ॻाल्हि कई ऐं तनक़ीद बि कई,
पर PTI जे अॻुवाणनि तरफ़ां जेके उते तक़रीरूं आयूं आहिनि उन्हनि में जेके उन्हनि अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि सियासी लीडरशिप लाइ, ऐं भुट्टो खे गद्दार करार ॾिनो वियो आहे, बिलावल साहब खे बिलावल रानी चयो वियो आहे, नवाज़ शरीफ़ साहब खे डाकू चयो वियो आहे, मरियम साहिबा खे मरियम डाकू रानी चयो वियो आहे। त छा था सम्झो इहो कल्चर पॉलिटिकल जेको कल्चर आहे इहो को सुठो सवण आहे इन क़िस्म जा जेकॾहिं लक़ब ॾिजनि सियासी पार्टियुनि ते? लामला सियासी पार्टियूं आहिनि उन सां अवाम बि आहे, इहा रवायत जेका आहे इनखे कीअं था ॾिसो था? गौहर, मां सालनि खां वठी इन क़िस्म जूं तक़रीरूं ॿुधंदी आहियां इलेक्शन जे ॾींहंनि में, छो त मां बि हिकिड़ी सियासी वर्कर आहियां ऐं मूंखे बि स्टेज ते बीह इलेक्शन जी कैंपेन करण जो मौक़ो मिलियो आहे ऐं असीं बि तक़रीरूं कंदासीं। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो जो बेनज़ीर भुट्टो साहिबा कैंगरू कोर्ट्स चवंदी हुई, ठीकु आहे, पंहिंजो इसाक ख़ान खे प्रेसिडेंट खे जेको सो बाबा चवंदी, पोइ नवाज़ शरीफ़ आसिफ़ ज़रदारी खे 40 चोर चवंदो हो, पोइ वरी सिक्योरिटी रिस्क चढ़णु लॻो, पोइ उन अजीब क़िस्म जा लग़वी गंदा लक़ब मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ॾिना ऐं मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी पार्टी बि असीं पाण तक़रीरूं कंदासीं त असीं बि कंदा हुआसीं। इहो कल्चर कंहिं बि लिहाज़ खां सुठो कोन्हे ऐं आहिस्ते आहिस्ते असीं अयां बि वस्ट थींदा वियासीं। पोइ जॾहिं असां इहो ॾिठोसीं त जॾहिं हुकूमत आई ऐं बिलावल भुट्टे जेके वज़ीर आज़म जेको संदसि माउ जो हम उमिरि ऐं संदसि वालदा जो क्लास फेलो रहियो आहे, जंहिंजी ख़ुदि बेनज़ीर भुट्टो साहिबा इमरान ख़ान जी तमामु घणी इज़त कंदी हुई, उन जे ख़िलाफ़ु जेको तक़रीरूं कयूं ऐं अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया जेके असांखे इस्तेमालु बि न करणु खपनि ऐं अजीब क़िस्म जी लैंग्वेज हिननि जी हूंदी ऐं अजीब क़िस्म जी लैंग्वेज मरियम नवाज़ इस्तेमालु कई पंहिंजनि में। पोइ हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो आसिफ़ ज़रदारी बि नवाज़ शरीफ़ खे गारियूं ॾियणु लॻो, चोर चवणु लॻो, पेट फाड़ण जी ॻाल्हि करणु लॻो, रस्ते ते घसीटण जी ॻाल्हि करणु लॻो, चौराहनि ते फांसी ॾियण जी ॻाल्हियूं थियणु लॻियूं, सिक्योरिटी रिस्क थियणु लॻो, गद्दार थियणु लॻो, मोदी जो पुटु थियणु लॻो, मोदी ज़िया उल हक़ जो पुट जा लक़ब हिक ॿिए खे ॾिनऊं। इहे सभु शयूं असां कंटिन्यू ॾिसंदा पिया अचूं। हींअर इहा का नई ॻाल्हि कोन्हे। हा, आऊं अमीर गंडापुरी साहिबु जेको भुट्टे साहिब जे लाइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, असां उन जी मज़म्मत कई आहे पंहिंजी पार्टी जे अंदरि बि, असांजे MNS बि उन शइ जी मज़म्मत कई आहे। फ़र्ते जज़्बात में हुन को अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए छॾियो आहे त असां जेको पार्टी जी काफ़ी लीडरशिप जेका मौजूदु हुई उन शइ खे कंडेम कयो। उनखे भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकिड़ो लीडर आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकिड़े नज़रियाती सोच जो नालो आहे। या ॿी ॻाल्हि आहे त उन भुट्टे खे हिननि माण्हुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेका नई खेप आई उन्हनि गारी बणाए छॾियो आहे, ठीकु आहे, ऐं उन्हनि ख़ुदि पीपल्स पार्टी जा उहे लीडरशिप जेका मौजूदा लीडरशिप आहे ख़ुदि भुट्टोस खे हिकिड़ो अजीब क़िस्म जो हवा बणाए छॾियो आहे जेको न थियणु खपे। भुट्टे साहिब जो नालो तमामु इज़त मोतबर माण्हू इज़त सां वठंदा आहिनि। हिननि जे अफ़ालनि जे करे, हिननि जी करप्शन जे करे, मौजूदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कुझु माण्हुनि जी हरकतुनि जे करे, ऐं सभिनी जी ॻाल्हि नथी कयां, कुझु माण्हुनि जी हरकतुनि जे करे जेको आहे, जेके नवां जिन करे भुट्टो साहिबु ॾिठो बि कोन, जिन करे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां 5 मिंट बि वेही कोन ॻाल्हायो हूंदो, हींअर उहो मालिक थियो वेठा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा। उहे हींअर चङा मुड़ुस थियो वेठा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ऐं उहे माण्हू ख़ुदि बेनज़ीर भुट्टो साहिबा जी नज़रिए जी मज़ाक उॾाइनि पिया, ख़ुदि ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी मज़ाक उॾाइनि पिया, ख़ुदि पीपल्स पार्टी खे जेको आहे खॾे में विझण जी कोशिशि करे चुका आहिनि। उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हिकिड़ी पूरे नेशनल पीपल्स पार्टी हूंदी, उहा कुझु ज़िलनि ते वञी बीठी आहे। त इहे ख़ुदि हिननि जा पंहिंजा अफ़ाल आहिनि। इहो चवणु त बाबा फलाणे असांजे ज़ारा हू अपोज़िशन में आहिनि, हू त घटि वधि ॻाल्हाईंदा, पर तव्हां छा करे रहिया आहियो? तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर थी, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकेटुनि ते खटी अचण खां पोइ जेको करप्शन जो बाज़ार गरम कयो अथव, जेको बेनज़ीर भुट्टे साहिबा जी रूह खे ॾुखायो अथव, जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी रूह खे तव्हां ॾुखायो आहे, ख़ुदि पंहिंजे किरदार खे बि ॾिसो, पंहिंजे गिरेबान में बि झाको। तव्हीं अगरि सुधरियल हूंदा त कंहिं माण्हू जी ज़रूरत न हूंदी जो भुट्टे साहिब जे लाइ कुझु ॻाल्हाए सघे। ठीकु आहे, ठीकु आहे। नुज़र साहिबा, इहो ॿुधायो त अमीन
गंडापुर साहब जेको आहे उहो लीड करे पियो पाकिस्तान तहरीक जे तरफ़ां, जलसा बि करे पियो, ज़ाहिर आहे लाॻापियल वज़ीर बि आहे। हिकु त अपोज़िशन एतिराज़ करे पई त लाॻापियल वज़ीर खे उते इलेक्शन कैंपेन न हलाइणु खपे। ॿियो इहो आहे त जेको वीडियो जारी थी जंहिंमें उहो पैसा ॾेई रहियो आहे, उनखां पोइ इलेक्शन कमीशन नोटिस बि जारी कयो आहे, कार्रवाई जे लाइ बि लिखियो आहे। त छा था सम्झो त इहा पिक्चर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अहिड़ी पोर्ट्रे छो करे रही आहे जो तमामु घणी तनक़ीद थी रही आहे? ॾिसो, मां हुन कश्मीर इलेक्शन जो हिसो कोन आहियां ऐं इलेक्शन कमीशन जे अगेंस्ट अगरि को बि माण्हू, का बि पॉलिटिकल पार्टी उते कोई अहिड़ी शइ करे पई त इलेक्शन कमीशन हुन ते एक्शन वठे। मूंखे ख़बर न आहे त उते केरु पैसा ॾिए पियो, केरु पैसा कोन पियो ॾिए, छाकाणि जो सभिनी वटि पैसा आहिनि। सिंध जे अंदरि पैसो हलंदो आहे इलेक्शन में, पंजाब में पैसो हलाईंदी आहे पंहिंजो नून लीग वारा पैसो हलाईंदा आहिनि, सिंध में वॾेरा पंहिंजा पोलिंग स्टेशनूं ख़रीद कंदियूं आहिनि। इहो हिकिड़ो आम हिकिड़ो आहे। हा, जेके एजेंट हूंदा आहिनि उन्हनि खे हर को माण्हू हायर कंदो आहे। अगरि कंहिं उन एजेंट खे हायर करण जा पैसा, छो त एजेंट हिकिड़ी रवाज इहो बि असां ॾिठोसीं 88 में खां पोइ 90 वारी इलेक्शन में, 88 में न 90 वारी इलेक्शन में असां ख़ुदि जेको पोलिंग स्टेशन ते एजेंट विहारींदासीं त उन्हनि खे फीस ॾींदासीं, 500 रुपया ॾींदासीं, या चैलेंज करण जे लाइ, वोट चैलेंज करण जे लाइ पैसा ॾींदा हुआसीं। थी सघे थो उहो जेको फ़ोटू वोटू या जेका वीडियो आई हुजे उहा इन ई सिलसिले में का हुजे, ऐं इहो त इलेक्शन कमीशन ई इन ते कुझु चई सघे। ठीकु आहे नुज़रत साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बैदि हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे मोहम्मद असलम मीर साहब, जेको सीनियर सहाफ़ी आहे मुज़फ़्फ़राबाद जो। हिन वक़्तु जेका कश्मीर में इलेक्शन हलंदड़ आहे उन ते हुनजी गहरी नज़र आहे ऐं कवर भी करे रहियो आहे। अस्सलाम वालेकुम असलम मीर साहब। ये बताएं कि इलेक्शन का माहौल है, इलेक्शन कैंपेन चल रही है, अब ये बताएं कि कश्मीर में कितने हलकों पे वहाँ पे इलेक्शन हो रही है और क्या माहौल है? देखिए, 25 जुलाई को यहाँ पे इंतखाबात होंगे मजमूई तौर पे। ये यहाँ पे 11वां पार्लिमानी इंतखाब है और ये आज़ाद कश्मीर के अंदर जो 10 अजला है उनके जो 33 इंतखाबी हल्के हैं, उसमें 3 बड़ी अहम सियासी जमातें जिसमें पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नवाज, PTI और इसी तरह जो है जमात इस्लामी और जमीयत उलमाए इस्लाम के जो हैं वो उम्मीदवार जो है वो मुकाबले में हैं। और इसके अलावा जो 12 नशस्तें हैं कश्मीरी महाजरीन मुकीम पाकिस्तान, जिनकी 6 नशस्तें जो हैं वो मकबूजा जम्मू कश्मीर के 1947 के जो जम्मू के महाजरीन थे उनके लिए, और 6 नशस्तें जो है वो जो पाकिस्तान के मुख्तलिफ इलाकों में आबाद है मकबूजा वादी कश्मीर के जो 1947 के महाजरीन है, वो 25 जुलाई को अपने 6 नुमाइंदों को मुंतखब करेंगे। यानी कि 25 जुलाई को बेहक वक्त आज़ाद कश्मीर के 10 अजला और पाकिस्तान में चारों सूबों में जो 12 नशस्तें हैं, जिसमें एक नशस्त कराची सिंध में है, इसी तरह बलूचिस्तान में है, KPK में है, और बाकी जो नशस्तें हैं वो यहाँ पंजाब में हैं। तो मजमूई तौर पे ये इंतखाबी अमल जो है वो 25 जुलाई को मुकम्मल होगा और शाम तक जो है 5 बजे के बाद नताइज आना शुरू हो जाएंगे। और उसके बाद जो अगले 5 साल के लिए आज़ाद कश्मीर का सुल्तान कौन होगा, वज़ीर आज़म कौन होगा, वो आज़ाद कश्मीर के वोटर्स फैसला करेंगे। आमिर साहब, ये बताएं कि अभी जो मुल्क की बड़ी पार्टियां हैं उसमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नवाज़ और PTI वहाँ पे जलसे कर रही है, बड़ा पावर शो भी कश्मीर में वो दिखा रहे हैं। आप क्या समझते हैं कि तीनों जो बड़ी जमातें हैं उनकी अवामी सतह पे पोजीशन क्या देखते हैं? गो के PTI तो नताइज और इलेक्शन से पहले ही ऐलान कर चुकी है कि हमारी जीत है। वैसे तो ये उम्मीद सबको होती है, लेकिन ग्राउंड पे पोजीशन आप किसको देख रहे हैं जो 3 बड़ी जमातें लड़ रही हैं वहाँ पे? आज़ाद कश्मीर के जो इंतखाबात होते हैं उनमें वफाक का एक एलिमेंट जो होता है, जो अंसर होता है, वो नुमाया नजर आता है। वो किस तरह से
आज़ाद कश्मीर की जो लिटरेसी रेट है वो मोर देन 70% है। यहाँ का वोटर जो है वो पढ़ा लिखा है, बाशऊर है और वो समझता है कि मेरे जो काम है वो सरकारी सतह पे किस जमात के उम्मीदवार से मुकम्मल होंगे, तो वो उसी जमात के उस उम्मीदवार की तरफ जाता है जिसकी हुकूमत वफाक में हो। एक बात जरा जहन में रख लीजिएगा कि ये जो लोगों ने तासर देने की कोशिश की है, बिलखसूस जो अपोजिशन पार्टीज है कौमी सतह की, कि आज़ाद कश्मीर में जो है वफाक धांधली करता है, ऐसी बात नहीं है। मिसाल के तौर पे 2011 में अगर आपको याद होगा, यहाँ कौमी हुकूमत जो थी इस्लामाबाद में वो पाकिस्तान पीपल्स पार्टी की थी, और 2011 में इलेक्शन आज़ाद कश्मीर में हुए तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जो है एक सादा अक्सरियत हासिल की। 2016 की अगर हम बात करें तो 2016 में वफाक में हुकूमत थी मुस्लिम लीग नवाज की, तो उस वक्त खुद पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज आज़ाद कश्मीर की क़यादत अपने आप को सिर्फ 20 सीटों तक महदूद कर रही थी, लेकिन उनको 28 सीटें मिली। तो इस तरह से आप ये कह सकते हैं कि आज़ाद कश्मीर का जो वोटर है वो अपना वोट जो है वो इस्लामाबाद में जिस पार्टी की हुकूमत हो उसको देख के वो अपना वोट कास्ट करता है। अच्छा, ये जो तासर है कि वफाक पाकिस्तान में जिसकी हुकूमत है, कश्मीर की भी वही हुकूमत बनती है, आया का वो इन्फ्लुएंस का एलिमेंट है या फिर अवामी सतह पे ये शऊर है कि वफाक में जिसकी हुकूमत है हम उनको वोट दें तो हमारे काम होंगे? अवामी ट्रेंड क्या है? अवामी ट्रेंड ये बिल्कुल ये अवामी ट्रेंड है। ये मैं आज की ही बात नहीं कर रहा हूँ, ये मैं आपको 90 से अगर आप देखें आज़ाद कश्मीर में बिलखुसूस 90 से मैं इन इंतखाबात को बहुत करीब से देख रहा हूँ, लेकिन 2006 से तो मैंने एज ए जर्नलिस्ट इनको कवर किया है। 2006 में चूंकि यहाँ पे आज जम्मू और कश्मीर मुस्लिम कॉन्फ्रेंस थी, यहाँ जो है कौमी सियासी जमातों की शाखें नहीं थी मां सिवाय पाकिस्तान पीपल्स पार्टी के, ठीक है। लेकिन उसके बाद फिर यहाँ पे मुस्लिम लीग नून को कायम किया गया, फिर पाकिस्तान तहरीक के इंसाफ। अब अगर 2011 की मैंने बात की, 2011 2016 और इन दो मौक़ों पे वफाक में हुकूमत थी मुस्लिम लीग नवाज और पीपल्स पार्टी की, और सेम उन्हीं के अदवार में जब आज़ाद कश्मीर में इलेक्शन हुए तो उन्हीं की पार्टी इक़्तिदार में आई। तो अब इसमें कोई इस तरह की बुरी बात नहीं है कि अगर वफाक में पाकिस्तान तहरीक इंसाफ तो आज़ाद कश्मीर का वोटर बड़ा शार्प है, और दूसरा यहाँ का वोटर जो उसने सरकारी नौकरी लेनी है, उसने अपना सड़क पानी बिजली मामला उसने ठीक करने, ये तो उसी वक्त होंगे कि जब उसके उस हुकूमत की उम्मीदवार के साथ ताल्लुक हो, उसकी रसाई हो, और वो रसाई बनाने के लिए वो पहले इस्लामाबाद में रहता है। इस्लामाबाद में किसकी हुकूमत है? रही बात कि इस वक्त यहाँ पे सूरत हाल है वो यकीनी तौर पे पाकिस्तान तहरीक इंसाफ के हक में। वो क्यों है? वो इस वजह से कि गुज़श्ता 36 साल में जो मुस्लिम लीग नवाज की यहाँ हुकूमत रही है, उन्होंने गवर्नेंस के हवाले से वो इक़दामात नहीं किए जो करने चाहिए। असलम मीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असलम मीर साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, ही शो तव्हां ॾिठो। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।